कामरेड अमरलाल असल पनवाकिल शहर जो रहवासी है। हिन DSF जी शागिर्द सियासत का शुरुआत कई। मशहूर जामसागी केस में बेन साथियों से गड कोर्ट मार्शल थियो ऐं 7 सालन ताईं कैद में रहो। कामरेड अमरलाल अॻिते हली पीपुल्स पार्टी में शामिल थियो। कामरेड अमरलाल बाबत साॻी सियासी सथ जे हिकु कमिटेड दोस्त सुर्गवासी कामरेड राजकुमार वणजारे घणा साल अॻु किथे लिखियो हो त जॾहिं अमरलाल गिरफ़्तार थियो त उनखे फांसी घाट जे कैदियुनि जे भरिसां कंहिं काल कोठड़ी में रखियो वियो हो। कामरेड खां मूं पुछियो त अव्हां तशद्दुद कीअं बर्दाश्त कयो हो। कामरेड अमरलाल जवाब ॾींदे चयो त तशद्दुद जिस्म न पर ज़हन बर्दाश्त कंदो आहे। असांजा आदर्श हुआ ऐं इनकलाब जा ख्वाब ॾिठा हुआसीं। इन्हनि आदर्शनि ऐं ख्वाबनि तशद्दुद बर्दाश्त कयो, न त वॾे में वॾनि थुल्हनि ऐं मतारनि माण्हुनि जा लिंग छॾाइजी वेंदा आहिनि। कमाल वारसी जो नालो बि इन फ़हरिस्त में अचे थो, जेके 1980 जे ॾहाके में ज़ियाउल हक़ जी मार्शल दौर में गिरफ़्तार कया विया। खेसि जामसागी केस जे सिलसिले में ॿियनि सियासी कारकुननि सां गॾु गिरफ़्तार करे फ़ौजी अदालत में पेश कयो वियो ऐं हू 7 सालनि ताईं कैद रहियो। कमाल वारसी के सियासी हलकनि में हिकु अहिड़े किरदार तौरु यादि कयो वञे थो जेको सख़्त दौर में बि पंहिंजी सियासी नज़रिए सां जुड़ियल रहियो ऐं क़ैदो बंद जूं सौबतूं बर्दाश्त कयूं। ही उहो दौर हो जंहिंमें DSF जे चेयरमैन डॉक्टर घनश्याम प्रकाश के गिरफ़्तार करे समरी मिलिट्री कोर्ट में चालान कयो वियो। गोरबाचोफ जो लिखियल किताब गिलास नोस्ट ऐं प्रोस्ट्राइका जो सिंधी में तर्जुमो कंदड़ डॉक्टर घनश्याम प्रकाश बाद में सिंध तरक़ी पसंद पार्टी में शामिल थियो। 1992 में नवाज शरीफ जे हुकूमती दौर में हिकु दफ़ो ॿीहर डॉक्टर घनश्याम प्रकाश के खंभियो वियो ऐं हू केतिरनि महीननि ताईं मिसिंग रहियो। आज़ाद थियण बाद हशू केवलरामाणी वांगुरु हिन खां बि पंहिंजो वतन छॾायो वियो ऐं हू अॼु बि जलावतनी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। खाबी दुर्जी सोशलिस्ट तहरीक दौरान कम्युनिस्ट पार्टी ऐं उनजे ज़ेली फरंडनि जा केतिरा ई कारकुन ऐं अॻवान खंभिया विया। सालनि ताईं जेलनि जूं सौबतूं बर्दाश्त कंदा रहिया। खाबी दुर्जे उन्हनि अॾोल सियासी कारकुननि में शहीद हसन नासिर, शहीद नज़ीर अब्बासी, इमदाद चांडियो, कामरेड मांधलशर, बदर अबड़ो, हमीदा घांगरो, सोहेल सांगी, फोटो रुस्तमाणी, गुलाम रसूल सहतो, मिनहाज बरना, अख्तियार भुट्टो, शबीर बेदार भुट्टो उर्फ सजन भुट्टो, कामरेड अमरलाल, शबीर शर, डॉक्टर जबार खटक, मजदूर अगमाण मंजूर रज़ी, मोहम्मद खान सोलंगी, डॉक्टर राजकुमार, कमाल वारसी, एजाज नज़ीर, कामरेड इमाम अली नाज़िश ऐं ॿिया शामिल आहिनि। हिकिड़े दौर में सिंध जे शहरनि में नारो गूंजंदो हो, जेल का फाटक टूटेगा, जाम साकी छूटेगा। हैदराबाद में सदन शानदार इस्तक़बाल कयो वियो। पार्टी फ़ैसिलो कयो त जाम साकी ऐं ॿियनि अॻवाननि जा सॼी सिंध में जलसा कराया वञनि, जीअं पहिरियों भेरो खुलियल नमूने कम्युनिस्ट फ़िक्र खे अवाम ताईं पहुचाए सघिजे। इन्ही ज़माने में केतिरा ई नौजवान अदीब, वकील, उस्ताद ऐं समाजी कारकुन ॻुझे नमूने कम्युनिस्ट पार्टी सां सलाड़ियल हुआ। सुर्ख परचम जहिड़ा रिसाला हथनि हथनि में फिरंदा हुआ ऐं नज़रियाती बहसनि जो अहम ज़रियो बणियल हुआ। जाम साकी जी सज़ा जो ऐलान ॿुधण सां ई संदसि घरवारी सुखां खूह में टपो ॾेई पंहिंजी हयाती जो अंत आंदो। इहो वाक़ियो सिर्फ़ु हिकु ख़ानदान न पर हिकु पूरे सियासी जदोजहद जी क़ीमत खे ज़ाहिर करे थो। सियासी नज़रियनि ऐं आदर्शनि जी जंग में केतिरा ई कारकुन सख़्त अज़ियतुनि मां गुज़रिया आहिनि। उन्हनि जदोजहदनि जो बार सिर्फ़ु क़ैदियुनि ते न पर संदनि घर भातियुनि ते बि पवे थो। हसन नासिर जे हवाले सां चयो वञे थो त खेसि शहादत खां पोइ बि संदसि वालदा खे लाश न ॾिनो वियो। अहिड़नि वाक़िअनि रियासती जबर ऐं सियासी तहरीकुनि जी तारीख़ में गहरा ज़ख़्म छॾिया आहिनि। जाम सागी केस में डिघी क़ैद काटींदड़ सोहेल सांगी जो बयान बि इंतहाई अहम आहे। संदसि चवण हो त कैद जी तन्हाई असांजे ज़हनी हालत ते सख़्त असर विधो। घणा साथी उन अरसे दौरान नफ़्सियाती दबाव जो शिकार थी विया ऐं वक़्त सां गॾु संदनि घर भातियुनि खे बि मुसलसल अज़ियत ऐं परेशानियूं सहणियूं पयूं। अहिड़ी सूरताल में सियासी जदोजहद सिर्फ़ु फ़र्द न पर पूरे ख़ानदान जी आज़माइश बणिजी वञे थी। ही तारीख़ी तजुर्बा अॼु बि सियासी तहरीकुनि जी क़ीमत खे सम्झण लाइ अहम आहिनि। जाम सागी जी सियासी ज़िंदगी असल में सिंध जी तरक़ी पसंद सियासत, शागिर्द तहरीकुनि, क़ौमी सवाल, जमहूरियत जी जदोजहद ऐं रियासती जबर जी मुकमल तारीख़ आहे। जाम सागी आख़िर में पीपुल्स पार्टी में शामिल थियो। हू सिंध जे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह जो सलाहकार बि रहियो। कम्युनिस्ट पार्टी जो हिकिड़ो ॿियो खाहोड़ी किरदारु जाम सागी केस में क़ैद दौरान गैर इंसानी तशद्दुद जे नतीजे में शहादत माणींदड़
शहीद नज़ीर अब्बासी सिंध जे खाबी दुर वारी सियासत जो एक अहम बहादुर ऐं नज़रियाती जदोजहद सां जुड़ियल नौजवान अॻवान हो। हू 1970 ईस्वी वारे ॾहाके में शागिर्द सियासत ऐं पोइ मज़दूर तहरीकुनि में सरगर्म रहियो ऐं सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि में कमु कयो। नज़ीर अब्बासी जो सियासी कमु मज़दूरनि, हारियुनि ऐं शागिर्दनि जे हक़नि लाइ मुसलसल जदोजहद ते ॿधल हो। ज़िया दौर में जॾहिं कम्युनिस्ट ऐं खाबी धुर जे कारकुननि ते सख़्त पाबंदियूं लॻियूं, तॾहिं नज़ीर अब्बासी रूपोशी में बि सियासी कमु जारी रखियो। हू सियासी तंज़ीम साज़ी, स्टडी सर्कल्स ऐं मज़दूर तहरीकुनि सां जुड़ियल रहियो। 1980 में खेसि ॿियनि साथियुनि समेत गिरफ़्तार कयो वियो ऐं उन खां पोइ खेसि सख़्त पुछागाछा ऐं तशदुद जो निशानो बणायो वियो। 3 जुलाई 1980 ते नज़ीर अब्बासी खे ॿीहर गिरफ़्तार कयो वियो ऐं 9 अगस्त 1980 ते हू तशदुद सबबि शहीद थी वियो। संदसि लाश खे बाद में सखी हसन कब्रिस्तान कराची में दफ़न कयो वियो। संदसि क़त्ल सियासी हलकनि में वॾो ॾुख ऐं एहतजाज जो सबबु बणियो। नज़ीर अब्बासी खे हिकु अहिड़े शख़्स तौरु यादि कयो वञे थो जंहिं असूलनि ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कई। हू ख़ुशमिज़ाज, बहादुर ऐं नज़रियाती तौर ते पुख़्तो अॻवान हो। संदसि शहादत पाकिस्तान जी सियासी तारीख़ में रियासती जबर ऐं खाबी धुर जी तहरीकुनि जी दर्दनाक बाब तौरु सुञाती वञे थी। खाबी धुर जे उन तहरीक जे खाहोड़ी किरदारनि में हिकु डिघी फ़हरिस्त शामिल आहे। कामरेड मांदलशर सिंध जी खाबी धुर ऐं सिंध हारी कमेटी जो हिकु अरडो, बहादुर ऐं खाहोड़ी किरदारु हो, जंहिं पंहिंजी सॼी हयाती हारियुनि ऐं पोरियतनि जे हक़नि लाइ वक़्फ़ करे छॾी। 1970 वारनि चूंडुनि दौरान जॾहिं हिन मीरपुर माथिले मां चूंड लाइ फार्म भरायो त तर जे वॾेरके समाज उनखे पंहिंजी बालादस्ती लाइ चैलेंज सम्झो। चयो वञे थो त सज़ा तौरु संदसि मुंहुं कारो करे गॾा ते चाढ़े शहर में घुमायो वियो, जीअं इहो पैगाम ॾिनो वञे त आम माण्हू खे बासर धुरियुनि साम्हूं बीहण जी जुरत न करणु घुर्जे। पर इहे तज़लीलियूं बे मांदलशर जे हौसले खे टोड़े न सघियूं। हू डिघो अरसो जेलनि, टार्चर सेलनि ऐं सियासी कैद में रहियो। मच जेल में शहीद नज़ीर अब्बासी सां गॾु अलॻि अलॻि खोलियुनि में कैद रहियो, जिते सियासी कारकुननि सख़्त अज़ियतूं भोगियूं। काछ जे इलाइक़े वाही पांदी जो फोटो रुस्तमाणी पिणु संदसि वेझो साथी हो, जेको सिंध हारी कमेटी जी जदोजहद में सरगर्म रहियो। हिन MRD तहरीक में जेल जूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं। हिन रमज़ान मेमण, ताज मरी, पुनल सारे वारनि सां गॾिजी सिंध हारी पोरियत काउंसिल ठाही हुई। मेहराबपुर जे कामरेड मोहम्मद हाशिम घांगरो जी न्याणी हमीदा घांगरो अञा 9 दर्जे में हुई त कॉलेज जे मुतालबे लाइ मुज़ाहिरो करण जे ॾोह हेठि संदसि भेण ज़ुबैदा घांगरो सां गिरफ़्तार थी ऐं 2 महीननि ताईं नारा जेल में कैद रही। हमीदा घांगरो SNSF में मरकज़ी उहिदनि ते रही। हमीदा जी बाद में नज़ीर अब्बासी सां शादी थी। हू पट फीडर में हारियुनि जी तहरीक दौरान आसवा रिज़वी सां गॾु गिरफ़्तार थी ऐं खेसि मच जेल में रखियो वियो। इन्हनि कारकुननि लाइ सियासत रुगो नारा न पर कुर्बानी, बुख, जेल ऐं मुज़ाहिमत जो ॿियो नालो हो। कामरेड ग़ुलाम रसूल साहतो बि हारियुनि जे हक़नि लाइ हिकु मिसाली जदोजहद कंदड़ अॻवान तौरु यादि कयो वञे थो। हू सख़्त बीमारी, पीरसनी ऐं कमज़ोर जिस्म बावजूदि आख़िरी घड़ी ताईं जदोजहद कंदो रहियो। ज़िंदगी जे आख़िरी ॾींहं में बि हुन बुख हड़ताल करे एहतजाज जारी रखियो। उहे माण्हू इक़्तिदार, दौलत या शोहरत लाइ न पर हिकु ख़्वाब लाइ विढ़ंदा रहिया। सिंध जी सियासी तारीख़ में अहिड़ा किरदार मुज़ाहिमत, नज़रियाती वाबस्तगी ऐं अवामी जदोजहद जी अलामत तौरु यादि रखिया वेंदा। अख़्तियार भुट्टो जहिड़ा कमिटेड सियासी कारकुन बि वक़्त जी सियासी माठार ऐं नज़रियाती टुटण खां पोइ आख़िरकार मैख़ाननि हवाले थी विया। हू जनरल ज़िया जे दौर में पंहिंजी कमीज़ ते ॼाम साकी खे आज़ादु करियो रेशमी भर्त सां लिखराए एहतजाज कंदो हो, जेको पंहिंजी नोयत जो मुनफ़रिद सियासी इज़हार हो। अख़्तियार भुट्टो DSF सां लाॻापियल हिकु जज़्बाती ऐं आदर्शी नौजवान हो, जंहिं सॼी हयाती शादी बि न कई। चयो वञे थो सखर सेंट्रल जेल में समरी मिलिट्री कोड जे जज सां बहस करण ते खेसि पंहिंजे पीउ ऐं भाइरनि समेत वधीक 6 महीना सज़ा भोगणी पई। सोवियत यूनियन जे टुटण खां पोइ केतिरा ई खाबी धुर जा कारकुन विखरी विया, पर अख़्तियार भुट्टो जहिड़ा माण्हू अंदर ई अंदर भॼी पिया। आख़िरकार इहो इनक़लाबी नौजवान सूफ़ियाणे राग, तन्हाई ऐं मैख़ाने जी दुनिया में गुम थी वियो। ख़ैरपुर मीरस जो चाचो शाह मोहम्मद दुरानी बि कम्युनिस्ट पार्टी जो हिसो रहियो। हू सिंध हारी कमेटी में बि सरगर्म रहियो। सोहेल सांगी, अनवर पीरज़ादो, कामरेड ग़ुलाम रसूल साहतो, एजाज़ मंगी, ज़ुल्फ़ पीरज़ादो, डॉक्टर जबार खटक, इमदाद ओढो,
मोहम्मद खान सोलंकी, मंजूर सोलंकी, रशीद राजड़, लाला रहमान समो, इरशाद गुलाबाणी, महेश कुमार, इकबाल मल्हा, आजिज जमाली, हमीदा घांगरो ऐं ॿियनि खोड़ सारनि खाबी धुर जे खाहोड़ी कारकुननि सहाफ़त जे शोबे खे ज्वाइन कयो। डीएसएफ जो चेयरमैन रहंदड़ अली हसन चांडियो सिंध तरक़ी पसंद पार्टी में शामिल रहियो ऐं आख़िर में हुन पंहिंजी अलॻि पार्टी ठाहे सियासत जारी रखी। सहर रिजवी ऐं संदसि मुड़ुस ज़ैन दाऊद पोटो बि खाबी धुर जी सियासत जो हिस्सो रहिया। कम्युनिस्ट पार्टी सां वाॻियल खाबी धुर जो सोशलिस्ट दानिशवर डॉक्टर लाल खान रुगो के सियासी कारकुन ऐं मार्क्सी मुफ़क्किर न हो पर हिकु संजीदा लेखक ऐं तज़िये निगार पिण हो, जंहिं पंहिंजी फ़िक्री लिखड़ियुनि ज़रिए पाकिस्तान ऐं बरे सग़ीर जी खाबी धुर जी सियासत ते गहरो असर छॾियो। हिन फ़िक्री ऐं सियासी सफ़र में इम्तियाज़ आलम, आई.ए. रहमान, कामरेड रोचीराम, अब्दुल्ला हुसैन, आबिद हसन मंटू, नजम सेठी, काज़ी सलीम अकबर, फ़हमीदा रियाज़, बदर उजण, शीमा किरमानी, डॉक्टर हारून, अनीस हारून, करामत अली, उस्मान बलोच, ज़फ़र अब्बास, अज़हर अब्बास, मज़हर अब्बास, जावेद काज़ी, ख़ादिम थहीम, अमरता सूमरो समेत केतिरनि ई शख़्सियतुनि पंहिंजो अहम किरदार अदा कयो। इन्हनि मां केतिरनि सहाफ़त ज़रिए, केतिरनि अदब ऐं शाइरी ज़रिए ऐं केतिरनि समाजी ऐं सियासी तंज़ीमकारी वसीले तरक़ी पसंद फ़िक्र, मज़दूरनि जी हक़नि, जमहूरियत ऐं समाजी इंसाफ़ जी जदोजहद खे अॻिते वधायो। उन्हनि जो गॾियल किरदारु पाकिस्तान जी फ़िक्री तारीख़ में खाबी धुर जे हिकु अहम बाब तौरु सुञातो वञे थो, जंहिंजो असरु अॼु बि मुख़्तलिफ़ समाजी ऐं सियासी हलक़नि में महसूस कयो वञे थो। पाकिस्तान जी खाबी धुर जी सियासत ख़ासि तौर ते कम्युनिस्ट तहरीक गुज़िरियल कुझु ॾहाकनि दौरान केतिरनि ई तंज़ीमी तब्दीलियुनि, विरासतुनि ऐं नवनि इतिहादनि मां गुज़री आहे। हीअ तहरीक नज़रियाती तौरु मार्क्सिस्ट लेनिनिस्ट फ़िक्र सां जुड़ियल रही पर अमली सियासत में मुसलसल इख़्तिलाफ़नि जो शिकार रही आहे। दिसंबर 1990 में जाम साकी खे पार्टी जो जनरल सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो, पर अप्रैल 1991 ईस्वी में हिन इस्तीफ़ा ॾेई छॾी। बाद में हू पीपल्स पार्टी में वञी शामिल थियो। कम्युनिस्ट पार्टी जो अहम अॻवान ऐं खाबी धुर जो दानिशवर मीर थेबो बि सोवियत यूनियन जे फॉल डाउन खां पोइ कम्युनिस्ट पार्टी खे ख़ैरबाद चई कुझु अरसो नवाज़ लीग में रहण बाद अमेरिका हलियो वियो। ताज़ो अमेरिका मां वापसी बाद मीर थेबो लीडर टीवी ते डॉक्टर अयूब शेख के इंटरव्यू ॾींदे चयो त कम्युनिस्ट पार्टी अंदरि क़ौमी सवाल ते सख़्त इख़्तिलाफ़ मौजूदु हुआ। संदसि चवणु हो त प्रोफेसर जमाल नक़वी जी इंतहा पसंद सियासी लाइन जो सभ खां वॾो नुक़सान नज़ीर अब्बासी खे भोगणो पियो। उन वक़्तु पार्टी ते कराची ग्रुप जो ग़लबो हो, जंहिंजी अॻवाणी प्रोफेसर जमाल नक़वी करे रहियो हो, जॾहिं इमाम अली नाज़िश ऐं एज़ाज़ नज़ीर पिण साणस गॾु हुआ। मीर थेबे ॿुधायो त इमदाद चांडियो, महर हुसैन शाह, रहीम बख्श जाफ़री ऐं हू पाण क़ौमी सवाल ते वाज़े मौक़िफ़ रखंदा हुआ। संदन ख़्याल हो त सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन खे बरक़रार रखणु घुर्जे, जॾहिं त कराची ग्रुप डेमोक्रेटिक स्टूडेंट फेडरेशन डीएसएफ जी बहाली ऐं हिमायत जो हामी हो। इन इख़्तिलाफ़ सबबि सिंध में कम्युनिस्ट पार्टी अक्सरियती ऐं अक़लियती ग्रुपनि में विरहाइजी वई। मीर थेबो ऐं संदसि साथी अक़लियती ग्रुप में शामिल थिया, जॾहिं त प्रोफेसर जमाल नक़वी अक्सरियती धुर जो मरकज़ी अॻवान बणियो। जाम साकी बि उन वक़्तु अक्सरियती ग्रुप सां गॾु बीठो। मीर थेबे जो चवणु हो त बाद में जॾहिं जाम साकी जे फ़िक्र में तब्दीली आई ऐं संदसि लाड़ो तसव्वुफ़ ॾांहुं वधियो त हिन ज़ाती तौर ते एतराफ़ कयो त क़ौमी सवाल बाबति अक़लियती ग्रुप जो मौक़िफ़ वधीक दुरुस्त हो। हिन इल्ज़ाम हयो त प्रोफेसर जमाल नक़वी पार्टी जी मरकज़ी क़यादत खे ख़त लिखी संदन ग्रुप बाबति चवंदो हो त उहे पार्टी खे बोर्जवा ऐं पेटी बोर्जवा बुनियादनि ते हलाइण चाहिनि था। हिन वधीक चयो त क़ौमी सवाल ते संदन मौक़िफ़ खे अफ़रासियाब खटक, इम्तियाज़ आलिम ऐं मुख़्तार बाचा जी बि हिमायत हासिल हुई। मीर थेबे ॿुधायो त हू सोवियत दौर जे आख़िरी मरहले में मॉस्को में थियल कम्युनिस्ट पार्टियुनि जी हिकु अहम आलमी कॉन्फ्रेंस में पिण शरीक थियो हो। संदसि चवणु हो त उन इजलास में एशिया, अफ्रीका ऐं लातिनी अमेरिका जी कम्युनिस्ट पार्टियुनि खे वाज़े पैगाम ॾिनो वियो त सोवियत यूनियन तरफ़ां आलमी कम्युनिस्ट तहरीकुनि खे मिलंदड़ माली तंज़ीमी सहायता हाणे जारी न रही सघंदी, छाकाणि सोवियत यूनियन पाण सख़्त मुआशी बहराननि खे मुंहुं ॾेई रहियो हो। मीर थेबे जे मुताबिक़ प्रोफेसर जमाल नक़वी जॾहिं मॉस्को मां वापसि मोटियो त उते जी बदिलजंदड़ हालतुनि ऐं सोशलिस्ट निज़ाम जे बहरान खे वेझड़ाई सां ॾिसण बाद अमली सियासत खां तक़रीबन
किनारो करे वियो। 1999 खां पोइ जॾहिं सोवियत यूनियन जे ज़वाल जा आसार नुमायां थियण लॻा ऐं आख़िरकार सोशलिस्ट ब्लॉक टुटी पियो, तॾहिं कम्युनिस्ट पार्टी ऐं खाबीदुर जी तहरीक बि शदीद बहरान जो शिकार थी वई। सालनि खां नज़रियाती वाबस्तगी सां जदोजहद कंदड़ केतिरा ई कमिटेड सियासी कारकुन मुंतशिर थियण लॻा। कुझ NGOs जे शोबे ॾांहुं हलिया विया, केतिरनि सहाफ़त खे पंहिंजो मैदान बणायो, के अमली सियासत खां मुकमल तौर किनारा कश थी विया, जॾहिं त कुझ मायूसी ऐं बेज़ारी जे आलम में मैखाननि जो रुख करण लॻा। ॿिए पासे अहिड़ा बि केतिरा ई कारकुन हुआ जेके ज़िंदगी जे नई माना जी ॻोल्हा में मज़हब या तसव्वुफ़ ॾांहुं माइल थी विया। सोवियत यूनियन जो ज़वाल रुगो हिकु आलमी सियासी तब्दीली न हुई, पर उन सां गॾु पाकिस्तान समेत सॼे ख़िते जी खाबीदुर जी सियासत, फ़िक्र ऐं तंज़ीमी ढांचे ते बि गहरा असर पिया। कम्युनिस्ट पार्टी खे ॿीहर जीआरण लाइ 1995 में पाकिस्तान कम्युनिस्ट पार्टी ऐं मज़दूर किसान पार्टी जे मेजर इसहाक वारे धड़े गॾिजी कम्युनिस्ट मज़दूर किसान पार्टी क़ाइमु कई। उन दौर में बि हिकु अहम नज़रियाती एतराफ़ बि साम्हूं आयो त माज़ी में सोवियत यूनियन बाबति पार्टी जो रवैयो घणो करे गैर तनक़ीदी रहियो, जंहिं ते नज़रसानी जी ज़रूरत महसूस कई वई। 1999 में हिकु धड़े हिन इतिहाद खां धार थी ॿीहर कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान खे बहाल कयो। उन खां पोइ बि इख़्तिलाफ़ ख़त्म न थिया। 2002 में पार्टी हिकु ॿी वॾी विरासत जो शिकार थी वई, जंहिंखां पोइ ॿ अलॻि धड़ा वजूद में आया, हिकु मौलाबख्श ख़ासकेली जी क़यादत में, ॿियो ख़ादिम थहीम जी अॻवानी में। ही धड़ेबंदियूं नज़रियाती इख़्तिलाफ़नि, क़यादत जे तकरारनि ऐं हिकमत अमली जे फ़र्क़ जो नतीजो हुयूं। उन खां अॻु बि माज़ी में शागिर्द सियासत वारे दौर में सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन में ॼाम साकी ऐं शाह मोहम्मद शाह जी अॻवानी में तरक़ी पसंद ऐं नेशनलिस्ट धड़नि में विरहाइजी चुका हुआ। सिंध हारी कमेटी बि हिकिड़े दौर में कामरेड हैदर बख्श जतोई ऐं काज़ी फैज़ मोहम्मद विच में थियल इख़्तिलाफ़ खां पोइ ॿिनि धड़नि में विरहाइजी वई हुई। कम्युनिस्ट पार्टी में क़ौमी सवाल ते मीर थेबो, कामरेड ग़ुलाम रसूल सहतो ऐं इमदाद चांडे इख़्तिलाफ़ रखी अलॻि धड़ो ठाहे वरितो हो, जॾहिं ॼाम साकी ऐं DSF जे चेयरमैन अली हसन चांडियो पंहिंजी अलॻि सुञाणप बरक़रार रखी हुई। पाकिस्तान कम्युनिस्ट पार्टी जेका 1948 में सजाद ज़हीर तरफ़ां क़ाइमु कई वई हुई, अॼु बि हिकु नंढड़े पर नज़रियाती तौर फ़ाल मार्क्सिस्ट लेनिनिस्ट सियासी तंज़ीम तौर मौजूदु आहे। पार्टी चूंडुनि लाइ रजिस्टर्ड न आहे, तंहिं करे सीधी तरह चूंडुनि में हिस्सो नथी वठे ऐं पॉपुलर लेफ्ट अलायंस जहिड़नि इतिहादनि सां गॾु कमु करे थी। कम्युनिस्ट तहरीक अंदरि वधीक अहम इख़्तिलाफ़ 1997 खां पोइ वाज़े थियण शुरू थिया। कम्युनिस्ट पार्टी जे सेक्रेटरी जनरल इमदाद काज़ी जे बयान मूजिबि पार्टी कांग्रेस में कम्युनिस्ट पार्टी खे ॿिनि हिस्सनि में विरहाइण जी तजवीज़ पेश थी। कुझु अॻवाननि टू टायर सिस्टम जी ॻाल्हि कई। 1998 में इख़्तिलाफ़ वधीक शिदत अख़्तियार करे विया, जंहिं जे नतीजे में इमाम अली नाज़िश ऐं मंसूर सईद खे सेंट्रल कमेटी मां कढियो वियो। बाद में नई क़यादत खे साम्हूं आंदो वियो, जंहिं में सदर सूफ़ी ख़ालिक, नायब सदर ग़ुलाम नबी कल्लू, जनरल सेक्रेटरी अफ़ज़ल ख़ामोश, डिप्टी सेक्रेटरी ज़हूर मानसरवी खे साम्हूं आंदो वियो। इमदाद काज़ी मूजिबि 1999 में ॾहरकी में कामरेड मांधल शहर जी रिहाइशगाह ते थियल गॾिजाणी में पार्टी खे ॿीहर मुनज़्ज़म कयो वियो ऐं मौलाबख्श ख़ासकेली खे सेक्रेटरी जनरल मुक़ररु कयो वियो। 2002 में मज़दूर किसान पार्टी ॿीहर फ़ाल थी। साॻे ई वक़्तु मुख़्तलिफ़ खाबी धुर जूं तंज़ीमूं गॾु थियूं ऐं हिकु नओं इतिहाद ठाहियो वियो। अवामी वर्कर्स पार्टी कम्युनिस्ट मज़दूर किसान पार्टी जो हिसो हुई। वर्कर्स पार्टी में सोशलिस्ट पार्टी जो बचियल हिसो अवामी जमहूरी फोरम जी सूरत में साम्हूं आयो ऐं सभु इतिहाद जो हिसो बणिजी विया। इमदाद काज़ी मूजिबि इन इतिहाद ज़रिए खाबी धुर खे हिकु नई सियासी प्लेटफॉर्म ॾियण जी कोशिश कई वई। पाकिस्तान जी कम्युनिस्ट तहरीक जी तारीख़ मुसलसल तंज़ीम साज़ी, नज़रियाती बहसनि ऐं विरासतनि सां भरियल रही आहे। जेतोणीकि ही पार्टियूं मरकज़ी सियासत में वॾो असरु नथियूं रखनि, पर उन्हनि जो किरदारु मज़दूर सियासत, नज़रियाती बहस ऐं सियासी शऊर जे वाधारे में अहम रहियो आहे।